सिंध में सिज बाहि वसाइण लॻो। कहर जी गर्मी आवाम जो बुरो हाल करे छॾियो। रहियल कसर वरी अण एलानियल लोड शेडिंग पूरी कई आहे। सिंध जी राजधानी कराची में हलंदड़ साल जो गरम तरीन ॾींहुं आहे, जिते पारो 44 सेंटीग्रेड ताईं पहुतो आहे ऐं गर्मी 48 सेंटीग्रेड ताईं महसूस कई पई वञे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी जी शिदत सबबि 8 माण्हू फौत थी विया। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि फौतनि में अक्सरियत नशे जे आदी माण्हुनि जी आहे। गर्मी वधण सबबि कराची जी अस्पतालुनि में दम समेत ॿियनि साह जी बीमारियुनि में 20% वाधि थी आहे। कराची जा शहरी सिंध वॉइस सां ॻाल्हाईंदे हुकूमती इंतज़ामनि खे अणपूरो करार ॾियनि था। जॾहिं त गर्मी में ड्यूटी ॾींदड़ ट्रैफिक पुलिस एहलकार इंतज़ामनि मां मुतमइन नज़र आयो। असांजे डीआईजी साहब जेको आहे त पाणी जा इहो हीट स्टॉक आहे, उनजे लाइ पाणी ॿियो लीमू पाणी वग़ैरह डीआईजी साहब वरता आहिनि। हुआ मिले तो पानी अचे तो असां सेक्शन में। सर गर्मी बहुत ज़्यादा थी और लू चल रही थी ना सारी, तो इतना जिस तरह का कैंप होना चाहिए ऐसा तो कुछ नहीं हुआ, लेकिन यहाँ पर टावर की कुछ पुलिस के लोग थे जिन्होंने यहाँ छिड़काव भी करवाया था और पीछे पानी वगैरह शरबत वगैरह भी पिलाया था। ये तो जिम्मेदार है सरकार, ये गवर्नमेंट के जिम्मेदार है ये पब्लिक को स्टॉप बनाने का। शहरियुनि जो चवणु आहे त सॼे ॾींहं में 4 कलाक बिजली हले थी। राति जे वक़्त त बिजली न हुअण बराबरि आहे। होॾां सभ खां वधीक गर्मीपद नवाबशाह ऐं दादू में 47 सेंटीग्रेड ताईं पहुतो। मुल्क जे गरम तरीन इलाइक़े जेकबाबाद में बि गर्मी जी शिदत 44 सेंटीग्रेड ताईं पहुती। माहिरनि जो चवणु आहे त शहरी गैर ज़रूरी तौरु घरनि खां ॿाहिरि न निकिरनि, डिहाइड्रेशन खां बचण लाइ पाणी वधीक पीअनि ऐं सिधी रीत उस खां बचण जी हिदायत कई वई आहे।